छा कयां मानी खे परेशान करे छड़ी। पाण खे पालांस, घरवारी खे पालांस, ॿारनि खे पालांस, सॼो ॾींहुं ज़ाल सां गॾु अंदरि कमरे में वेठो आहे। अबो काॾे कयां, बच्चो न हुजे हा त मां इनखे अलाए छा कयां या मां निकिरी वञा घर को। दिलि जे अॻियां मजबूर आं, छॾे बि नथो सघांसि। ओ ज़ाहिद, ॿाहिरि त निकिर पुट। अचां थो मथे में सूर्य दधी तुझो कुकड़ो खुटदो या न खुटदो। अचां थो ढंगो थी पाणे में रड़ी लगी पियो आज़ार में ज़िंदगी ज़ार करे थी थी ज़ार हिकु त पियो थी पियो छा कयां। हिकु तूं मुंहिंजे मथे में सूर्य थो ॿियो ॾींहुं अबे मथे में सूर्य थो। अचां थो रे मां छा कयां बि त सही न। छा कयां ॿुधाए। छा वरी छा कंदे ॿारनि जो ख़र्चो त ॾेई वञे। तुंहिंजा जो टिमकू विमकू खेॾण विया आहिनि उनजी ख़र्ची केरु ॾींदो। ॿारनि जो ख़र्चो थो कयां। हा मां हिते कमाए रखिया आहिनि। पोइ मुंहिंजो कण कमु कमा न कमाए ते ॾे न मूंखे। हुन मथो नानी वञा अबो वेठो थी अबे को पैसा वठ माल जाम आहे अबे खे पगार मिली आहे ठीकु आहे न हिन क्लास बग़ैर मिली त अहिड़ो चमो मम्मी मां कहिड़े हज़ार में पइजी वई आहियां। अरे बी चंद्रा छोकिरे खुद मां फाथो आं। मुंहिंजा बच्चा बि मुंहिंजे गिची में, ज़ाल बि मुंहिंजे गिची में। मां अजाई शादी कराए मुंहिंजो सॼो ॾींहुं माई बि इनखे अंदरि कमरे में वाड़ी वेठी। ओ चाचा मूंखे न गिला मां अंदरि इनखे कोन वाड़ी वेठी आहियां। तोरो ने भागो पाण सुतो पिया खटा बने तो। हा छा मथे में सुनियो दादी हां सुकुन सां पानी ढुकड़ी पीअंदा था जो मूंखे। अरे बाबा हिकु कमाए ना ॿिए माई जे मथो तूं रोब कई बीठो आं वरी अञा तेज़ ॻाल्हाए थो वेठो। अञा छा नथो कमायां तोखे तो मूंखे नौकरी वठी दे वठी नहीं हां। अरे बाबा नौकरी मिले तो वरी के वञी को रोज़गार के रेड़ी हला रस्को हला रक्षो मार रे रक्षो हलाइण जणो बाक़ी का सुठी नौकरी वठी ॾींदे त मां नौकरी कंदमि बाक़ी मां हल्को सल्को कम न कंदो मां। अरे अॼु त मां जीरो आं, अॼु त मां जीरो सुभाणे जो मां मरी वञा तूं ॿारनि खे काॾो पाल दे। जॾहिं तूं मरी वए त पोइ अल्लाह मालिक आहे ठीकु आहे न। अरे काॾे थो वञे। अचां थो मूंखे थोरो कमु आहे खेरू में ठीकु आहे मालिक थी चा। अरे माई तूं नथी ॻाल्हाएसि। मां छा ॻाल्हायां तुंहिंजो दादलो पुट आहे न सॼी ज़िंदगी हुनखे कमाए न नंढो हुनखे कंहिं दुकान ते न बीहाई अॼु पोइ ईअं ई खटाण टोड़ींदो न इल्ज़ाम तुंहिंजो बि त मुंहिंजे मथां आहे न उटल। अदी मां छा कयां मूंखे ॿुधा त सही न। मां पाण परेशान मां हिकु बीमार माण्हू। लोड़ न लोड़ पुट जा टीता लोड़ पंहिंजी कई थी असांजे बि मथे में अज़ाब विधई ख़ुदा जी तोखे बि मार पए त मुंहिंजे पीउ खे बि मार पए जे मुंहिंजे मथे में इहो चंडो ॿधो। अरे बस मथां मथो घणो न पंहिंजी सब्जी हाणे त करे ॾियां खा तूं बि त तोरा बच्चा बि खाए। मुंहिंजी ज़ाल मरी वई उन्ही जो जान छुटो हाणे मुंहिंजे गिची में पयलो तो बस मां हे घर छॾे वेंदो बस मूंखे। अल्लाह हाणे छा कयां। चाचो चए त सही पियो हक़ीक़त चई वियो आहे कमाए मुंहिंजो मुड़ुसु नथो रोब वरी हुन वीचारे पिरसन माण्हू ते कयां पई पर मां बि छा कयां आख़िर मजबूर थी करे एतिरो कुझु ॻाल्हाए वञा थी। छा कयां काॾे वञा कंहिंखे दाह ॾियां। अल्लाह तूं रहम कर ख़र्ची ॾियां। चो सही चए वरी तूं बि आई आहीं तोखे बि ॾियां। अम्मा ख़र्ची ॾे पी कमाए वठो सॼो ॾींहुं वांदो वतो आहे। हाणे हिननि खे काॾो मोह ॾियां चयोमांसि बि सही त मूंखे कुझु ॾेई वञ त मां तुंहिंजे लश्कर खे ॾियां तुंहिंजो लश्कर ईंदो त मां काॾो ॾींदीमांसि। या अल्लाह मां काॾे वञां काॾो पैसा ॾे हिते तव्हां रुपी कमाए विया वञो निकिरो घुमजो मां चवां थी उतो हलो वञो खेॾो। काॾो वञा हिकु तव्हांजो पीउ कमाए न चुकियो मथे में सूर विझी त वञो बुख मरो वञो मां वञा थी वञी कमरे में वेठा थी बाहर लॻे अज़ाब में वेंदो अथव मूंखे। सानिया ओनो जी चाचा जी पानी दे पियार। जी चाचा हाँ चाचा पानी चाचा मूंखे माफ़ कजो मां तव्हांखे घणो इहा हाणे ग़लति ॻाल्हाए वई आहियां तव्हां सच चओ पिया वाकई। धी मां कूड़ न पियो ॻाल्हायां मां छा कयां मां पाण परेशान थी वियो आहियां तुंहिंजो बि परेशानी ॾिसां थो
अॼुकल्ह जो दौर ॾिसां थो मायुनि के ज़फ़ननि के सुर्खिया पाउडर क्रीम आहे नवां लटा आहिनि शादियुनि ते पाए वञनि था पिया ही तोखे कुझु शइ बि न आहे उहो मुंहिंजे दिलि खां पुछा कर न त मुंहिंजे नुंहुं खे कुझु शइ न आहे तोखे शाबस आहे तूं इन्ही मुंहिंजे पुट सां गुज़ारो करे थी क्यों यानी मां छा कयां भला बस चाचा अबा अबा मूंखे माफ़ कर अबा अरे पुत्र ज़ाहिद पुत्र छा थियो थी हाँ बस अबा छा थियो मूंखे माफ़ी ॾे अबा मां तोसां ॾाढी नाजाइज़ियूं कयूं अरे बाबा छा थियो छा ॻाल्हि छा आहे पुत्र ॻाल्हि त ॿुधा न ॻाल्हि कुझु बि न आहे हाणे मां महिनत कंदुसि अबा ठीकु आहे न बिल्कुलु मां महिनत कंदुसि ऐं कमाईंदुसि ऐं मां पंहिंजो घर हलाईंदुसि रोशू हुयो न हा उनजो पीउ गुज़ारे वियो अबा उहो ॾाढो परेशान हुयो पुत्र इनजे करे तोखे चवंदो आहे न अॼु मां आहियां तव्हांखे कमाए ॾियां थो पुत्र सुभाणे तूं परेशान थींदे मूंखे नौकिरी आहे पगार मिले थो तव्हांखे ॾियां थो पियो मां रुपयो बि न खणंदो आहियां बिल्कुलु कमाईंदुसि बाबा बिल्कुलु कमाईंदुसि हा पुत्र मां पंहिंजी महिनत कंदुसि मथे थी बस बस बाबा घरवारी सां बि झेड़ो न कंदो कर घरवारी तुंहिंजी सदोरी आहे माशाल्लाह घर में इहो संभारी इहा वेठी आहे ठीकु आहे न अल्लाह तोखे ख़ुशि रखंदो बच्चा अल्लाह तव्हांखे ख़ुशि रखंदो शुक्र अल्लाह जो हा मुंहिंजो ज़ाइद अस्सलाम वालेकुम दोस्तो ये आली मदद जी त मां तव्हांजो पहिरियों दोस्त अली हैदर सूमरो ऐं असांजो प्यारो दोस्त दुर्मोहम्मद डोंकी ऐं असांजी प्यारी दोस्त सानिया बलोच हीअ असांजी यूट्यूब चैनल आहे ऐं असां तव्हां दोस्तनि खे मैसेज ॾियणु चाहियूं था जेको असां वीडियो ठाहियोसीं इहो तव्हांखे मैसेज अची वियो त सम्झो त पुटु कीअं जेको आहे नजाइज़ू कंदो आहे पीउ सां ऐं न कमाईंदो आहे ऐं हुनजे घर जा हालात छा हूंदा आहिनि उहो मुंहिंजे पीउ ते छा गुज़रंदी आहे ऐं मुंहिंजी पीउ जी अहमियत छा आहे असांजो मैसेज इहो आहे त तव्हां वधि में वधि पंहिंजी महिनत कंदव ऐं पंहिंजो घर हलाईंदव ऐं पंहिंजे पीउ माउ जी इज़त कंदव इज़त कयो छो त ख़िदमत पीउ माउ आहिनि त सभु कुझु आहे वॾी वॾी महिरबानी या अली मदद